मामा लगे तो हीअ खंघ मुंहिंजो सिर खणंदो। बाबा तोखे कुछ भी कोन थींदो। मां तुंहिंजो इलाज वॾे डॉक्टर खां कराईंदसि। अम्मा वॾा डॉक्टर त पैसा बि वॾा वठंदा न। बसि हिकिड़ी ख़्वाहिश आहे, दिलि त चवे थी त बशूअ खे घुराए तुंहिंजो हथु उनजे हथ में ॾेई छॾियां, पोइ मां बि सुख जो साहु खणां। अहिड़ियूं ॻाल्हियूं न कर बाबा, अलाह साईं तोखे वॾी उमिरि अता कंदो। बशू जी घरवारी थियण खां बहितर आहे अवां जी ख़िदमत कंदे सॼी उमिरि पंहिंजी गुज़ारे छॾियां। बराबरि प्रिय धीअ, बशू माण्हू सही न आहे, पर लिखे जो लेख आहे। माण्हू मजबूर आहे ऐं मुरादी संग वठण खां सवाइ मुड़ंदी कान, ऐं तुंहिंजो बशू सां मङणो बि थियल आहे। बाबा बशू जे पले लाइण खां बहितर आहे त मूंखे मौत सां लाऊं लाराए छॾ। विकामिल वजूद खां मड़ मिटी में भलो आहे। बशू बि मूंखे टकनि ते विखणी छॾींदो। न धीअ न, ईअं न चओ। जे तूं राज़ी न आहीं त ज़ोरीअ तुंहिंजी शादी मां बि कोन कराईंदुसि। तूं न्याणी रहमत आहीं, मां तुंहिंजी ज़िंदगी ज़हमत छो बणायां। तूं सही आहीं, मां ग़लति आहियां। तूं जिते चाहींदीअ न, मां तुंहिंजी शादी उते ई कराईंदुसि। अस्सलाम वालेकुम मरियम, कहिड़ा हाल अथई? वालेकुम सलाम गोर खान, कहिड़ा हाल न? ॾे हवाल वॾेरे सालार खान कहिड़ा हवाल पे कया? रईस सालार खान सुल्तान खां सख्त नाराज़ आहे। मरियम, इन सुल्तान खे नाहे छॾिणो। न गोर न, ईअं तकड़ न कर। ईअं जे न बिना सबब जे असां सुल्तान में हथ विधा न त ॾोही असां थींदासीं। थोरो सब्र कर त रुॻो सुल्तान असांखे वझजे। वझ त सुल्तान जा वॾा बि ॾींदा। हिकु चकर मरियम, रुॻो हिकिड़ो चकर मुंहिंजे पुल ते चढ़े न इहो सुल्तान। ॾिसजाए त कीअं थो मच्छीअ वांगुरु फतकायांसि। फत कंदो छो न फत कंदो। थोरो गोर खान तूं सब्र कर, पोइ इन सुल्तान खे बि ॾिसबो त इन जे परूअ खे बि ॾिसबो। सबुर ई त नथो थिए न मरियम। रईस सालार खान जे साम्हूं थियो आहे सुल्तान। गोर खान तकड़ न कबी, ॿुधो कोन अथई त सब्र जा 16 तकड़ जा 13। वक़्त जो इंतज़ार कर था, वक़्त जो। इहे फ़ैसिला कावड़ में न थींदा आहिनि। हाणे अचो त तोखे ज़वार वारी होटल ते हली चां प्यारिया। ठीकु आहे। सोप सीरियल सिंध ॼाई तमाम एपिसोड्स ॾिसो हाणे HD क्वालिटीअ में। विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।